आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। साथियों, इन वीडियो में मालूमाती दिलचस्प सवालन जवाबन सां गॾु हाज़िर आहियूं। हर सवाल के जवाब लाइ तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम हूंदो। जेकॾहिं जवाब ॾियण लाइ वधीक टाइम घुर्बल हुजे तव्हां वीडियो के रोके सोचे पंहिंजो जवाब कमेंट करे सघो था। साथियों, यकीनन ही वीडियो ॾिसण खां पोइ तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो ऐं तव्हां इंजॉय पूर्ण कंदा। तो बिना के टाइम विञाइण जे पाण हलूं था पंहिंजे सवाल नंबर 5 जे तरफ़। साथियों, ॿुधायो त उहा छा आहे जेका हमेशा असांजे अॻियां हूंदी आहे पर नज़र नाहे ईंदी। साथियों, हर सवाल के जवाब लाइ तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम मौजूद है। जवाब मुस्तक़बिल। सवाल नंबर 2 है तो वो केड़ो जानदार है जेको बरे थो पर उनके बाहि नथी लगे। साथियों, वधिक वीडियोस हासिल करण के लिए चैनल के सब्सक्राइब करण न विसारिजो। जवाब जुगनू। जी हाँ साथियों, जुगनू या खुड़कबीतो। सवाल नंबर है 3 तो दुनिया जो वो केड़ो मुल्क है जिते च्युइंगम ते पाबंदी है। वधिक वीडियोस हासिल करण के लिए चैनल के सब्सक्राइब करण न विसारिजो। साथियों, जवाब है सिंगापुर। इन वीडियो जो आखिरी ऐं इंतहाई दिलचस्प सवाल है तो वो केड़ो जानदार है जंहिंजो मुंहुं तो हुंदो है पर कंध नाहे हुंदो। जवाब ॾियण जे लाइ तव्हां 10 सेकंड जो टाइम मौजूद है। जवाब मच्छी। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना। ही वीडियो तव्हांखे कीअं लगी? पंहिंजी कीमती राय खां असांखे आगाह कजो, कमेंट कजो। वधिक वीडियो जे लाइ चैनल के सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।